शिकारपुर मां के अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर जे बंबोशाह महल में मग़रिब जी निमाज़ दौरान मस्जिद जी छत धमाके तां किरी पई, जंहिंजे नतीजे में 11 खां वधीक निमाज़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल शिकारपुर मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे इहा अफ़सोसनाक ख़बर ॾियूं था शिकारपुर मां, जिते कल्ह मग़रिब जी निमाज़ जे दौरान मस्जिद जी छत धमाके तां किरी पई आहे, जंहिंजे नतीजे में 11 खां वधीक निमाज़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल शिकारपुर मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त धमाको ऐं उन वक़्तु थियो जॾहिं निमाज़ी मग़रिब जी निमाज़ फ़र्ज़ निमाज़ अदा करे नवाफ़िल अदा करे रहिया हुया त अचानक धमाके तां छत किरी पई। वधीक अचो त उते मौजूदु निमाज़ी या मस्जिद में मौजूदु माण्हू वाक़े बाबति छा था चवनि, अचो त ॿुधो। नमाज़ पढ़ूं पिया बसि सांझी जी नमाज़ पढ़ूं पिया बसि सलाम वरायो थिए ऐं बसि देरि ई न लॻी, अची करे धड़म करे हेठि किरी छत अची किरी, अधु छत किरी, पखा हुया उहे पखा बि छत में किरी पिया आहिनि। अच्छा, हा, घणा माण्हू ज़ख़्मी आहिनि? तक़रीबन तव्हां ॾिसो 10-12 माण्हू ज़ख़्मी थी विया आहिनि। इमरान भाई कीअं वाक़ियो थियो? साईं मस्जिद अरफात में नमाज़ पढ़ीसीं, नमाज़ पढ़ी जीअं निकितासीं अंदरूं, निकिरण खां पोइ ॾिठोसीं त अचानक धमाको थियो। अंदरि ॾिठोसीं त छत किरी पई हुई ऐं जेके बि निमाज़ी हुया तक़रीबन 10-15 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मी थियण खां पोइ असां पंहिंजी कन्वेंस करे हिते माण्हुनि खे खणाए आया आहियूं। तबियत बहितर आहे? तबियत कुझु बहितर आहे माण्हुनि जी, थी सघे थो काफ़ी 2-3 खे धक लॻी विया आहिनि, जंहिंमें मुंहिंजो चाचो आहे, मुंहिंजो चाचो पियो आहे गुलाम सरो, हिनखे बि धक लॻी वियो आहे, अलाह रहम कयो आहे। बाक़ी ॿियनि जे लाइ बि कोशिशूं आहिनि। MS सां बि असांजो राब्तो थियो आहे, सुठो रिस्पॉन्स ॾिनो आहे डॉक्टरनि असांखे। कोशिशि आहे त जल्द खां जल्द सुहिणे नमूने हिन जो मसइलो हल थिए। साईं मग़रिब जी निमाज़ अदा करे रहिया हुआसीं, 2 रकात पढ़ी ते यकदम धमाके तां छत किरी पई हुआ। तक़रीबन मां सम्झा थो 8 खां 9 माण्हू ज़ख़्मी आहिनि। जेके विच वारो हिसो हुयो छत जो, जेके उन छत जे विच वारे हिसे जे हेठों बीठा हुया, उन्हनि खे ॾाढा धक लॻा आहिनि। जंहिंमें असांजे पाड़े जो कामरान नवाण आहे, उस्ताद गुलाम सरवर आहे, चाचा अब्दुल्ला कुरैशी आहे, अमजद अली मेमन साहब आहे, ऐं उन खां अलावा हाफ़िज़ कामरान साहब आहे। इहे 5 ॼणा आहिनि ऐं जहिया आहे ऐं जानी आहे जनरेटर वारो, उन्हनि खे बि तक़रीबन 7-8 ॼणा आहिनि जेके तमामु ज़ख़्मी थिया आहिनि। उन्हनि खे मथे में धक लॻा आहिनि, केमीअ खे पुठीअ में धक लॻा आहिनि। उस्ताद सरवर सफ़ा उथी न पियो सघे, पर अलाह साईं बचाव कयो आहे। अलाह साईं जानी बचायूं, अॻिते बि अलाह साईं ख़ैरु कंदो। सिविल हॉस्पिटल वठी आया आहियूं ऐं हितां जी इंतिज़ामिया जी बि वॾी महिरबानी आहे जो बर वक़्तु तमामु तर हिकिड़ी कॉल ते उन्हनि बेड अरेंज कया ऐं सॼियूं दवायूं अरेंज कयूं अथऊं। हुते फस्ट एड उन्हनि खे मिले थी। उनखां पोइ एक्सरे जा मराइल आहिनि, उहे करे एक्सरे कराए ऐं चेक कंदासीं। अलाह कंदो सभिनी जो ख़ैरु थी वेंदो।